अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो जेका टॉपिक आहे उहो आहे डेटा वर्सिस इंफॉर्मेशन। ठीकु आहे, हाणे अॼु जो टॉपिक स्टार्ट करण खां पहिरीं मां तव्हांखे इहो ॿुधायां त जीअं पाण लास्ट जेका पंहिंजी वीडियो हुई इंट्रोडक्शन टू कंप्यूटर, उन में पढ़ियो हुयो त डेटा ऐं इंफॉर्मेशन घड़ी घड़ी अचे पियो उन्हनि जे जेका स्लाइड्स हुई उन्हनि जे विच में, त अॼु उहो डिटेल में पढ़ंदासीं। ठीकु आहे, अॼु जे टॉपिक जो कंटेंट जेका हूंदो उहो हूंदो टास्क ऑफ अ कंप्यूटर, डेटा, इंफॉर्मेशन, डेटा वर्सिस इंफॉर्मेशन। हाणे जेका हिकिड़ी स्लाइड आहे इहो बेसिक टास्क ऑफ अ कंप्यूटर, जेका पंहिंजो लास्ट लेक्चर हुयो उन जी इहो स्लाइड आहे। ठीकु आहे, हिन में लिखियलु आहे बेसिक टास्क ऑफ अ कंप्यूटर इज़ टू कन्वर्ट डेटा इनटू इंफॉर्मेशन। डेटा सां गॾु मीनिंगलेस लिखियलु आहे ऐं इंफॉर्मेशन सां गॾु मीनिंगफुल। इहो मां ऑलरेडी तव्हांखे लास्ट टॉपिक में थोरो ॿुधाए चुको आहियां, बट अॼु जे टॉपिक में इहो डिटेल में पढ़ंदासीं। हिन में सिंपल इहो ई लिखियलु आहे त कंप्यूटर जो जेका बेसिक कमु आहे उहो डेटा खे कन्वर्ट करिणो आहे इंफॉर्मेशन में। ठीकु आहे, त हाणे छा आहे, जीअं हिते तव्हांजे साम्हूं इहो डायग्राम ठहियलु आहे, इहा डेटा खे इंफॉर्मेशन में कन्वर्ट करिणो आहे। ठीकु आहे, बेसिक टास्क। हाणे मां तव्हांखे रियल लाइफ जी हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾियां। इहो जीअं तव्हांजे साम्हूं चांहि ठहियलु आहे, इहा चांहि ठाहिण लाइ कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत हूंदी आहे। ठीकु आहे, नंबर 1 हे, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6। सिंपल इहो मां ॿुधाए छॾियां, इन जी नीड हूंदी आहे। जीअं खंडु आहे या पत्ती आहे, खीर आहे। ठीकु आहे, हर शइ जी हिन में नीड हूंदी आहे। त सिंपली इहो मां ॿुधायां। हाणे इन्हनि सां गॾु हिकिड़ी ॿी शइ जी नीड हूंदी, उहो आहे यूज़र, मतिलबु उहो माण्हू जेका चांहि ठाहे पियो या जंहिंखे पीअणी आहे, जेका ठाहे करे पीए। ठीकु आहे, ऐं इन्हनि सां गॾु ॿी जेका नीड हूंदी आहे हिन में, उहा आहे टाइम जी। तव्हां जेका बि कमु करियो पिया डेटा ते, त उन में टाइम लॻंदो आहे। ठीकु आहे, त हिते बि उहा ई शइ आहे। नंढी हिकिड़ी मिसाल ॾियां, इहो जेका शयूं आहिनि जंहिंसां चांहि ठही आहे, इहो आहे डेटा। ऐं फाइनली जेका चांहि तयारु आहे, ठीकु आहे, इहो छा आहे, पंहिंजी इंफॉर्मेशन आहे। सिंपल वर्ड्स में ॿुधायां त हाणे मां तव्हांखे ॿुधायां त डेटा छा आहे। डेटा इज़ अ कलेक्शन ऑफ unorganized and processed item which includes word, numbers, images and sound। हिन में लिखियलु आहे त डेटा हिकु अहिड़ो कलेक्शन आहे अनऑर्गनाइज़ ऐं अनप्रोसेस आइटम्स जो, जंहिंमें वर्ड्स, नंबर्स, इमेजिस ऐं साउंड ईंदो आहे। ठीकु आहे, पोइ लाइन लिखियलु आहे कंप्यूटर प्रोसेस डेटा टू क्रिएट इंफॉर्मेशन। कंप्यूटर जेका आहे डेटा प्रोसेस कंदो आहे इंफॉर्मेशन क्रिएट करण लाइ। ठीकु आहे, हिन खां पोइ इहो हिकिड़ी इमेज ठहियलु आहे, इहा असल लॉजिक हिन में आहे। इन सां तव्हांजो जेका कॉन्सेप्ट आहे उहो क्लियर थी वेंदो। जीअं हिकिड़ी इहो ग्रीन एंड ब्लू जेका इमेज ठहियलु आहे, मां इन जे बारे में ॿुधायां तव्हांखे, त तव्हां इहो ॾिसंदो, तव्हांखे ख़बर कोन पवंदी त इन में छा आहे। ठीकु आहे, असल में इहो छा आहे, बसि 2 कलर नज़र अचनि पिया ऐं छा ठहियलु आहे ख़बर न आहे। ठीकु आहे, त इहो छा आहे, इहो हिकिड़ी डेटा जी फॉर्म। फ़िलहालु छा आहे, इहो हिकिड़ो रॉ डेटा आहे। ठीकु आहे, इन में पाण खे इहो ख़बर न आहे त इहो छा आहे। त लास्ट जीअं लिखियलु हुयो मीनिंगलेस, हुनजो मतिलबु इहो हुयो त ख़बर न हुजे इहो छा आहे। ठीकु आहे, हाणे इन सां गॾु हिकिड़ी ॿी इमेज ठहियलु आहे। जीअं इहो हिकिड़ो बॉक्स ठहियलु आहे। फस्ट में कुझु बॉक्सिस ठहियलु आहिनि अंदरि नंढा, हिन में ख़बर नथी पवे त छा आहे, बट जॾहिं हुनखे हिकिड़ी ऑर्गनाइज़ कयो आहे, जॾहिं हुनखे हिकिड़ी तरतीब ॾिनी वई आहे, त उहो छा ठही वियो, 5। ईअं ई मां तव्हांखे हाणे इंफॉर्मेशन जो ॿुधायां त इंफॉर्मेशन इज़ डेटा विच इज़ ऑर्गनाइज़, हैज़ मीनिंग एंड इज़ यूज़फुल। इन में लिखियलु आहे त इंफॉर्मेशन अहिड़ो डेटा आहे जेका ऑर्गनाइज़ हूंदो आहे। ठीकु आहे, जीअं लास्ट में मां हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾिनी ऐं इन जी मीनिंग हूंदी आहे ऐं इहो यूज़फुल हूंदो आहे। हिन में एग्ज़ाम्पल थी सघे थी रिपोर्ट, न्यूज़ लेटर, अ रेसिप्ट, अ पिक्चर और इनवॉइस ETC। ठीकु आहे, हिकिड़ी मां रिपोर्ट जी बि एग्ज़ाम्पल ॾेई छॾियां। जीअं न्यूज़ वारनि जी हूंदी आहे, त जीअं न्यूज़ रिपोर्टर हूंदा आहिनि, उहे छा कंदा आहिनि, डेटा कलेक्ट कंदा आहिनि हर जॻह सां, हर शहर सां। त डेटा जॾहिं कलेक्ट थी वेंदो आहे, तॾहिं उहो पूरो डेटा हिकिड़ी जॻह ते जमा थींदो आहे। जीअं हेड ऑफिस हूंदा आहिनि या जितां मतिलबु स्ट्रीमिंग थींदी आहे न्यूज़ जी, हुते हर शइ जमा थींदी आहे। हुनखां पोइ उहो हिकिड़ो कंप्लीट सेट ठहंदो आहे, ऑर्गनाइज़ थींदो आहे। उनखां पोइ उहो न्यूज़ प्रेज़ेंट कई वेंदी आहे, त रिपोर्ट्स। ठीकु आहे, त उहो छा थी वेंदी आहे, इंफॉर्मेशन। ऐं जेका रिपोर्टर्स ॾींदा आहिनि उहो छा हूंदो आहे, डेटा। उहो जेका कलेक्ट कंदा आहिनि उहो डेटा हूंदो आहे। ठीकु आहे, इहो ई मां तव्हांखे हिते हिकिड़ी इमेज सां वरी सम्झायां। इहो उहो ई इमेज आहे जेका मां लास्ट डेटा जे टॉपिक में तव्हां सां पुछी हुई, त जेका इहो छा ठहियलु आहे पाण खे ख़बर न आहे। ठीकु आहे, ग्रीन एंड ब्लू कलर वारी पिक्चर, इहो ई पिक्चर वरी अची वई। ठीकु आहे, तव्हां साम्हूं इहो छा आहे, वर्ल्ड मैप जी इहो पिक्चर आहे।
जी हाणे तव्हांजे साम्हूं हिकिड़ो डेटा लिखियलु आयो आहे, इहो मां तव्हांखे थोरो सम्झायां, तव्हांजो कॉन्सेप्ट बिल्कुलु क्लियर थी वेंदो। हिन में जीअं लिखियलु आहे, नेम ऑफ फर्स्ट पोजीशन होल्डर अली, हाउ मैनी स्टूडेंट्स फ्रॉम इस्लामाबाद 2 अली एंड अथर, नेम ऑफ स्टूडेंट्स हु आर यूज़िंग जैज़ कनेक्शन फैसल एंड राहुल। त इहो जेका रेड कलर में लिखियलु आहिनि वर्ड्स, इहो इंफॉर्मेशन आहिनि, ठीकु आहे। बट इहो ई अगरि इहो छा आहे, अनऑर्गनाइज़ डेटा आहे, ठीकु आहे। हाणे इहो ई अगरि मां ऑर्गनाइज़ तव्हांखे ॾेखारियां, इहो तव्हांजे साम्हूं आहे इंफॉर्मेशन। जॾहिं पूरो ऑर्गनाइज़ डेटा हूंदो आहे जंहिंखे इंफॉर्मेशन चइबो आहे, त उहो ईअं आहे। जीअं तव्हांजे साम्हूं इहो टेबल लिखियलु आहे, इन में तव्हां कुझु बि सर्च करे सघो था, तव्हांखे डेटा फाइंड करण में कोई इशू न थींदो, तव्हां इन डेटा खे आराम सां सम्झी सघो था। त हीअ हिकिड़ी एग्ज़ाम्पल हुई डेटा ऐं इंफॉर्मेशन में कॉन्सेप्ट क्लियर करण लाइ। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त डेटा ऐं इंफॉर्मेशन जो डिफरेंस छा आहे। जीअं तव्हांजे साम्हूं हिकिड़ी जॻह ते डेटा लिखियलु आहे ऐं साम्हूं हुनजे इंफॉर्मेशन लिखियलु आहे। हिन में हेठि लिखियलु आहे, डेटा हैज़ नो एनी मीनिंग, इट इज़ मीनिंगलेस। डेटा जो को मतिलबु न आहे, डेटा मीनिंगलेस आहे, मतिलबु पाण खे उहो सम्झ में कोन ईंदी आहे, हुनजो को मतिलबु अहिड़ो न हूंदो। इंफॉर्मेशन जेका आहे, इंफॉर्मेशन हैज़ मीनिंग एंड इट्स मीनिंगफुल। इंफॉर्मेशन मीनिंग आहे, इंफॉर्मेशन में मीनिंग आहे ऐं इहो मीनिंगफुल आहे। हुनखां पोइ लिखियलु आहे, डेटा इज़ यूज़लेस। हाणे इहो जेका यूज़लेस आहे ईअं आहे त इहो पाण इस्तेमालु नथा करे सघूं। जीअं मां तव्हांखे हिकिड़ी मैप जी पिक्चर ॾेखारी हुई स्टार्ट में, जेका डेटा हुयो ख़ाली अनऑर्गनाइज़ हुई, त उहो अगरि अहिड़ी कंडीशन आहे त पाण उहो डेटा इस्तेमालु नथा करे सघूं। इंफॉर्मेशन इज़ यूज़फुल। तव्हां जीअं नोट कयो हूंदो, उहो तस्वीर जॾहिं पूरी कंप्लीट थी हुई त उहो छा हुयो, वर्ल्ड मैप हुयो, त उहो पंहिंजे कम में अची सघे थी, ठीकु आहे। त इंफॉर्मेशन इज़ यूज़फुल थी वियो। हिन खां पोइ आहे, डेटा इज़ अनप्रोसेस्ड, इंफॉर्मेशन इज़ प्रोसेस्ड। हाणे हिकिड़ी जॻह लिखियलु आहे, इनपुट टू द कंप्यूटर इज़ डेटा। जेका पाण कंप्यूटर में इनपुट ॾींदा आहियूं, जीअं लिखियलु आहे 2+2, त इहो छा आहे, डेटा। जॾहिं कंप्यूटर पाण खे हुन जवाबु ॾींदो आहे, आउटपुट ऑफ द कंप्यूटर इज़ इंफॉर्मेशन। त जॾहिं आउटपुट ईंदो आहे कंप्यूटर सां, उहो इंफॉर्मेशन आहे। जीअं हिते लिखियलु आहे 2+2 = 4। त इहो हुयो अॼु जो पंहिंजो लेक्चर। आई होप तव्हांखे इहो क्लियर हूंदो। तव्हांखे कुझु बि कंफ्यूजन हुजे या तव्हांजो को बि क्वेश्चन हुजे इन टॉपिक सां रिलेटेड, तव्हां पुछी सघो था कमेंट में। त अॼु जी क्लास थिए पई ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।